अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवाज़ मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। त दोस्तों अॼोकी हिन वीडियोज़ में असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त अब्बास गुल ओढाणे जी कहाणी ऐं उहा दिलचस्प कहाणी आहे ऐं दोस्तों उहा तव्हांखे असां ॿुधाइण वारा आहियूं। पर दोस्तों लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। तो दोस्तों अचो तो इन वीडियो के शुरू था कयूं ऐं ॾिसूं था अब्बास गुल किथां मशहूर थो ऐं अब्बास गुल जी पहिरीं फिल्म कहिड़ी हुई ऐं अब्बास गुल किथां जो रहाकू आहे ऐं अब्बास गुल कहिड़ी फिल्म मां तमामु घणो मशहूर थी वियो हुयो, उहो असां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारा आहियूं। तो दोस्तों वीडियो स्टार्ट। दोस्तों अब्बास गुल ओढाणे पहिरियों ड्रामो पंहिंजा परावा कयो हुयो ऐं जंहिंजो डायरेक्टर शिराज शाह जिलानी हुयो। डायरेक्टर साहब शिराज जिलानी हुयो। त दोस्तों शिराज जिलानी साहब हिन खे अब्बास गुल ओढाणो खे ड्रामे में कम करण जो हिकिड़ो तमामु सुठो ज़बरदस्त मौक़ो ॾिनो हुयो ऐं जीअं त हिन अब्बास गुल ओढाणे तमामु सुठी उन ड्रामे में पंहिंजा परावा में परफॉर्मेंस कई हुई ऐं पंहिंजा परावा हिकिड़ो तमामु सुठो बहितरीनु ड्रामो हुयो। ऐं दोस्तों अब्बास गुल ओढाणो लाड़काणे सां तालुकात रखंदड़ आहे ऐं जीअं त अब्बास गुल जो अबो अमा उहे जेके आहिनि उहे सऊदीअ में रहंदा आहिनि। ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल ओढाणे खे पंहिंजे वालिदेन सलाह इहा कई हुई त तूं बि असां सां गॾु सऊदीअ में हल। ऐं जीअं त अब्बास गुल ओढाणे खे शोबिज़ में अचण जो वॾो शौक़ु हूंदो हुयो, यानी अदाकारी करण जो अब्बास गुल खे तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो। ऐं दोस्तों हिन वक़्तु अब्बास गुल ओढाणो तमामु घणो मशहूर थी वियो आहे ऐं तमामु सुठो हिकिड़ो हिन वक़्तु अदाकार बि पिणु आहे ऐं हिन जा तमामु घणा ड्रामा बि पिणु हलनि पिया। जेको हिन वक़्तु हिन जो ड्रामो ख़तमु थी वियो सिंधु टीवी ते, जंहिंजो नालो हुयो मीरास। तमामु सुठो ऐं वॾो ड्रामो हुयो अब्बास गुल ओढाणे जो। ऐं हाणे जेको अब्बास गुल जो नओं ड्रामो अचण वारो आहे उन जो नालो आहे दर्दनि जो देस। ऐं जीअं त हिन जो जेको पहिरियों ड्रामो हुयो उन जो नालो हुयो पंहिंजा परावा। उन खां बाद में अब्बास गुल जो जेको ॿियो ड्रामो हुयो कूंजूं ऐं कहिड़ी वफ़ा छाजो इश्क़। ऐं हाणे जेको अब्बास गुल ड्रामो कयो हो सिंधु टीवी ते मीरास। ऐं इन खां अलावा अब्बास गुल जूं केतिरियूं फिल्मूं ऐं ड्रामा पिणु थियल आहिनि। ऐं हाणे अब्बास गुल जो जेको नओं ड्रामो आहे जेको कमिंग सोन में हले पियो उन जो नालो आहे दर्दनि जो देस, जेको हिन वक़्तु अञा ताईं रिलीज़ न आहे थियो। उन में अब्बास गुल पंहिंजो बहितरीनु कैरेक्टर्स निभाए पियो। दोस्तों अब्बास गुल ओढाणे खे पंहिंजा परावा ड्रामे मां फुल मोट मिली हुई ऐं उन खां बाद में अब्बास गुल वरी दर्दनि जो दरिया ड्रामे में कमु करणु शुरू कयो ऐं उन्हीअ ड्रामे मां तमामु घणी मोट मिली हुई अब्बास गुल ओढाणे खे। ऐं ॿिया जेके सरकार वॾा ड्रामा कराईंदी आहे, स्टेज ड्रामा ॿिया टिया, उन्हनि मां अब्बास गुल खे अहिड़ी ख़ासि मोट न मिलंदी हुई जहिड़ी हिन खे KTN जे चैनल वारनि ड्रामनि मां मोट मिलंदी हुई। ऐं जीअं त हिन खे पंहिंजा परावा ड्रामे मां ऐं दर्दनि जो दरिया ड्रामे मां हिन खे तमामु सुठी ऐं फुल मोट मिली हुई ऐं अवाम पिणु हिन खे सपोर्ट बि कई हुई। ऐं दोस्तों मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त अब्बास गुल ओढाणे जी शादी बि पिणु थियल हुई ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो आर्टिस्ट बि पिणु आहे। त दोस्तों अब्बास गुल ओढाणो लाड़काणे सां तालुकात रखंदड़ आहे। दोस्तों अब्बास गुल ओढाणे जी कहाणी शुरू थी हुई पंहिंजा परावा खां ऐं उतां ई तमामु घणो मशहूर थियो हुयो। त दोस्तों अॼु जी वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। दोस्तों एसिताईं ॾींदा मोहम्मद